हाँ जी नाज़रीन, हींअर असां जेका ग्रीन ग्रामर पब्लिक स्कूल पिरार में बीठा आहियूं, जिते सिंध टीवी नुआन हेठि इल्मु पिराए सिंध सवार हेठि प्रोग्राम मुंतक़िल कयो वियो आहे। हितां जी शागिर्दनि ऐं उस्तादनि ऐं टीचर में जज़्बो जेको हुयो इल्मनि जे बाबति हुयो, जिन चयो त असांखे ताला न खपनि, असांखे तालीम खपे। तालीम उनवान हेठि हींअर प्रोग्राम जेको मुंतक़िल कयो वियो आहे। तालीम खे फ़ाइदे करण में जेको आहे अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। कुझु जेको आहे सहूलियतनि जी फुक़दान आहे ख़ुशि गवर्नमेंट स्कूल में ऐं उस्तादनि जे हिन जे सकाफ़त ॾींहुं मल्हाइण सां असांजी सिंध सां मुहबत जो जेको आहे तालुक़ु ज़ाहिर थिए थो त सिंध जी सकाफ़त जेका आहे तमामु क़दीम बि आहे। ही जेका कोरोना जे दौरान असां सभिनी ते ही जेको वक़्तु गुज़रियो इंतिहाई ॾुखियो गुज़रियो सभिनी इदारनि जे लाइ। उन में प्राइवेट बि शामिलु आहिनि त गवर्नमेंट जा इदारा बि शामिलु आहिनि ऐं इन सां ॿारनि जे तालीम ते काफ़ी ज़्यादा असरु पियो ऐं उन असर जो नतीजो अॼु ॾींहं ताईं असांजा इदारा भुगते रहिया आहिनि। क़ौम जी मुआशी, सियासी, इक़्तिसादी, रूहानी, अखलाकी ऐं समाजी तरक़ी जी रमज़त तालीम में ही समायल आहे।